जे तू बेतभाया से ही आयतूं आहिनि, जे तू बेतभाया से ही आयतूं आहिनि, नेव मन आहिनि प्रियांस दे पाड़े। हाणे सिंगार अली जीबीपीएस भड़की मेतलो के मां गुजारिश कंदुमि बची करे तकलीफ पेश करे। सिंगार अली ताड़ी बजायो बाबा, ताड़ी बजायो, हौसला अफ़ज़ाई लाइ ताड़ी बजायो, ताड़ी जी कमी न हुजे बाबा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो है सिंगार अली, कोटमाल बुड़की मेतला गवर्नमेंट प्राइमरी स्कूल की मेतला। मोहतरम वाजिबुल एहतराम जनाब तालिका एजुकेशन अफसर साहब, काबिल कदर उस्ताद साहिबान, हम सब साथियों, अस्सलाम वालेकुम। हजरात आज नपूर विकार प्रोग्राम जैमें असांजो महबूब तालीमी अगान जनाब साहब जी शिरकत स्टेज के चार चंद लगा छड़ान आहिन मलहाल प्रोग्राम में इल्म जे अहमियत ते ॻाल्हाइण चाहतो। दोस्तों इल्म एक अहिड़ो इलाही इनाम आहे, इहो दौलत आहे जेका तक़सीम थियण सां खुद वधे थी, जंहिंजे वधण सां मुआशिरे में जहालत, वहशत ऐं बरफिरियत जहिड़ा इस्तिलाह पंहिंजे केफ़र किरदार ताईं पहुचंदे नज़र अचनि था। दोस्तों न सिर्फ़ एतिरो बल्कि इल्म हिकु ॾीओ आहे जंहिंमां किरणे ॿिया ॾीआ रोशन थींदा आहिनि। रोशनी जे मौजूदगीअ में इर्द गिर्द जो माहौल पंहिंजी असुल सूरत में नज़र अचणु लॻंदो आहे ऐं शयुनि खे सुञाण पई मुशाहिदे में का बि दिक़त महसूस न थींदी आहे। ॿिन्ही जहाननि जा सरदार हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसूल इल्म लाइ फरमाइनि था, पीके खां क़बर ताईं इल्म जी तलाश करियो। ॿियनि हीअं फरमाइनि था, तलाश इल्म में तोड़े जो तव्हांखे चीन विलायत वञी पवे त वञणु ज़रूरी थो पवे। दोस्तों काइनात जे अजाइबात ऐं इसराइल जे मालूमात जो खज़ानो इल्म ऐं मुशाहिदे में फंद आहे। अचो त गॾिजी इल्म पिरायूं जंहिंमें दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं ऐं कामयाबियूं इंसान लाइ साज़गार ऐं आसान बणजंदियूं। आख़िर में ही चेर चई पाए जाइ वठंदो इल्म त आहे सॼ जी वाट उन ते हलंदो हल पहाड़ पुरदा थी पवंदा बाण में जाइ वठंदो। शाबाश बाबा शाबाश। साइंटी नूरुल्लाह संधू साहब ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई करे रहियो आहे। शाबाश बाबा शाबाश। ताड़ी बजायो बाबा, ताड़ी जी कमी न हुजे बाबा। बेहतरीन प्रोग्राम आहे, बेहतरीन ॿार कमु करे रहिया